चकवेजो महर जतोई बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में खूनी तकरार तां जाञनि ते हथियारबंदनि हमलो करे घोट समेत 3 ॼणनि खे क़तल करे छॾियो। हथियारबंदनि जी फायरिंग में 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। न्यू फौजदारी थाणे जे हद कुंदन चौरंगीअ वटि हथियारबंदनि ॼञनि जे वेंदड़ काफ़िले ते हथियारबंदनि फायरिंग में घोट अल्ताफ़ हुसैन महर, संदसि भाउ ऐं 9 वरियनि जे मोहम्मद हसन महर ऐं कार ड्राइवर रमज़ान महर क़तल थी विया। हमले में घोट जे माउ शबीरा महर समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। वाक़िए जे इतलाउ ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल शिकारपुर मुंतक़िल कयो, जितां क़ानूनी कार्रवाईअ बैदि लाश वारसनि हवाले कया विया, जिन खे वारस खणाए ॻोठ पहुता, जंहिं सबबि शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। ख़ौफ़ पखिड़िजी वियो। होॾां एसएसपी शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि तां पुलिस नफ़रीअ सां गॾु हथियारबंदनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि।